हाँ 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 अची वियो हाँ साईं अची वियो। जय झूलेलाल। अॼु असांजे विच में असांजी सिंधी समाज जी शान, सिंधियत जो मान सचुपचु गर्व करण जहिड़ी ॻाल्हि आहे। असांजा विंग कमांडर दादा जोतवाणी साहब, माता साहब असां सां गॾु परिवार समेत असां सां गॾु लख थोरा जो असांजे हिकु नंढे सॾ ते साईं जिन असांखे सुहिणो समय ॾिनो आहे ऐं गॾोगॾु सुहिणी लंच बि हिननि सां गॾु मिली आहे। सिंधी सूरमा कोरोना योद्धा मां नथो सम्झां असांजे सिंधी समाज में कोई ॿियो अहिड़ो कोई हूंदो। कोरोना वॉरियर अवार्ड असीं पूरे उत्तर गुजरात, सेंट्रल गुजरात, दिल्ली शहर में या ॿियनि केतिरनि ई एकड़ खां मथे शहरनि में जिन जिन सुहिणा कार्य कया उन्हनि खे ॾियूं वेठा पिया। पर मां पाण ॿुधाइणु चाहींदुमि दादा साईं सॼे लॉकडाउन जे पीरियड में पंहिंजे सिंधी समाज खे उन्हनि जी ह्यूमिनिटी वधाइण लाइ, उन्हनि खे पावर ॾियण जे लाइ पंहिंजी सुठी पोस्ट अपडेट कंदा रहिया सोशल मीडिया जे मार्फत। ऐं गॾोगॾु माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था में उन्हनि जो जेको आयल योगदान हो, जेका 17 नवंबर ते महिला गृह उद्योग जी असीं स्थापना कईसीं, जंहिंमें 60 परिवारनि खे असीं माताउनि भेनरुनि ज़रूरतमंदनि खे रोज़गार ॾिनोसीं। तंहिंमें बि दादा जन जी आशीर्वाद ऐं उन्हनि जो प्यार, उन्हनि जो सहकार असांखे मिलियो, उन्हनि जे लाइ लख धन्यवाद। माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था, संत बाबा आयाराम दरबार अहमदाबाद तरफां ऐं जीवनतरण परिवार तरफां साईं जिन खे अॼु असांजी निमाणी बेनती रही ऐं हीअ अवार्ड सां सम्मानित करण लाइ आया आहियूं। तव्हांजा वरी हिकिड़ो दफ़ो चवंदुमि साईं लख धन्यवाद, लख धन्यवाद, लख धन्यवाद। अचो साईं। साईं हाणे कंटिन्यू करणु ॿियो। गॾोगॾु मां सिंधी समाज खे हिकिड़ी निमाणी वेनती करणु चाहींदुमि त अहिड़ा सिंधी सूरमा सूरवीर जेके असांजे विच में आहिनि, जॾहिं ॿिया सभु कम्युनिटी पंहिंजे पंहिंजे समाज जे लाइ करे था वञनि पिया, भारत रत्न जी पोस्ट लाइण जे लाइ, त छो न असां हिकिड़ी मुहिम हलायूं पंहिंजे पंहिंजे क्षेत्र में, पंहिंजे पंहिंजे ट्रस्ट में, पंहिंजे पंहिंजे पंचायतुनि में हिकिड़ो लेटर पीएमओ ऑफिस खे लिखणु शुरू कयो त असीं दादा असांजा प्यारा विंग कमांडर श्री नंदलाल जोतवाणी जिन जे लाइ असां उन्हनि खे भारत रत्न, पद्म श्री, पद्म विभूषण जेको बि पद सरकार खे सुहिणो लॻे थो उहो साईं जिन जे लाइ अॻियां कनि। ऐं असां सॼो सिंधी समाज, विश्व जा सिंधी समाज, मां त असांजा जेके जीवनतरण जा पाठकगण आहिनि चिली, कैनेडा, अमेरिका में डॉक्टर मोहन सोनी या ॿिया जेके बि सुहिणी शख़्सियतूं असांजियूं आहिनि, पंहिंजे पंहिंजे जॻह ते सुहिणे नमूने सां पंहिंजी हिकिड़ी हस्तीदा रखनि पिया। घटि में घटि हिकु ईमेल, हिकु लेटर हर सिंधीअ खे लिखणु खपे त साईं जिन खे ही सुहिणो अवार्ड, पद्म श्री, पद्म विभूषण जेको बि सुहिणो लॻे थो या भारत रत्न असांजे साईं श्री नंदलाल जोतवाणी साहब खे नवाज़ो वञे, जीअं असांजी आईंदा जी टही असांजा नई जनरेशन उन्हनि मां कुझु प्रेरणा खणी करे अॻियां वधनि ऐं उहे बि देश जी सेवा जे लाइ एयरफोर्स ऐं इन्हनि सां गॾु बीह करे कुझु सुहिणा कार्य कनि। इहा ई दास जी वेनती। हिकु मिंट बीजो हुते अचो बस मुंहिंजो फोटो कढिजो भले तव्हां न फोटो जो